था घोड़े ते चढ़ी मुरीद ने हलिया वाट ते हिकिड़ी माई आहे काठली भरी कई पई खणी नथी सघे हिनखे वेंदो ॾिसी पिते लखिया प्यारा अल्लाह जे नाले ते लही भरी घणा लोज चमकी वाहे ॾिना कबीरी ख़राब दादी सुञाणे नथी मां केर आया सैयद आया नबी जी औलाद आया मूंखे जिते भरी घणा साईं ॾे न लॻा वाट पई थी हलियो वञे हाणे पोइ त छा बिताई घुमंदो घुमंदो उते झट माई आहे वेंदो ॾिसी फ़क़ीर खे जिते लॻिया प्यारा अल्लाह जे नाले ते भरी घणा देरि पई थींदी आहे माई अल्लाह जे नाले सां सके वञा वरी मूंखे घणा मां तुंहिंजे घर छॾे अचां छा उहा भरी मदद जहिड़ी माई जे घर न आहे घुमंदा घुमंदा काथे आया उन सैयद वटि बाग़ीचे में सैयद पलंग ते वेठो आहे गुलनि जी वरता पई थिए चऊं पिया ॾिसनि ॾाढी मुरीद वेठा आहिनि फ़क़ीर ते बीठो आहे सैयद मुरीद खे थो चए फ़क़ीर खां पुछड़े छो बीठो आहे उहो मुरीद आयो अब साईं छो बीठो आहे छा बि लोड़ जी मुर्शिद थो चए कि मां चवे दीदार जी लोड़ आहे काई लोड़ न आहे पर मेरा हिकिड़ो सुवाल कयां केदार पलंगनि ते चढ़ियो वेठो आहे गुलनि जी वरी छाती ते तूं केरु आहे साईं फ़क़ीर चयो तूं पलंगनि ते चढ़ियो वेठो आहे तूं केरु आहे फ़क़ीर जा अंधो पियो आहे सुञाणे नथो मां नबी जी औलाद आया सैयद बादशाह आया किंजो एतिरो चवण छा ताईं ॻाल्हायो हुनजो सैयद ॾे मूं करे उथ देर ॾिना मालिक